सखर आर्ट्स काउंसिल जे समूरनि उहिदेदारनि BOG जे मेंबरनि ऐं समूरनि मेंबरनि पारां आयल समूरनि महिमाननि खे दिलि जे गहराइनि सां भलीकार कजे थी। दोस्तो, अॼोको ही प्रोग्राम पंहिंजी नोयत जो हिकिड़ो मुनफ़रद प्रोग्राम आहे जेको पहिरों भेरो सखर में थी रहियो आहे ऐं कुझु नयूं शयूं, कुझु नवां मौज़ूअ अव्हां खे ॿुधण लाइ, ॾिसण लाइ ऐं कुझु सम्झण ऐं सिखण जे लाइ मिलंदा। असांजे हिन प्रोग्राम जो आर्ट ते जेके असर थियनि था डिजिटलाइज़ेशन जा ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जा, उहे अदब ते, ज़िंदगीअ ते, ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि ते कहिड़े तरीक़े सां असरअंदाज़ थियनि था, हिन में असांजा उस्ताद, असांजा स्कॉलर, असांजा शागिर्द उन्हनि जी निशानदेही कंदा, उन्हनि जे लाइ घस ॾसींदा ऐं उन्हनि ते नवनि तजुर्बनि करण जी कोशिशि कंदा। सो सभ खां पहिरियां ई त मां गुज़ारिश कंदुसि, असांजो कंप्यूटर ऐं कैमरा जो जेको माहिर आहे सोहेल अहमद शेख खे, त हू अचे ऐं तलावत कलाम पाक करे। सोहेल अहमद शेख। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद, अल्लाहुस समद, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हींअर मां गुज़ारिश कंदुसि सखर आर्ट्स काउंसिल जे सदर मोहतरम मुमताज़ बुखारी साहब खे, त उहो अव्हां जे अॻियां अचनि ऐं हिन प्रोग्राम जे बारे में, उन जी अहमियत ऐं अफ़ादियत जे बारे में ॻाल्हाइनि ऐं अव्हां सभिनी खे भलीकार बि चवनि। हिते आयल समूरा मोज़िज़ महिमान, स्टेज ते वेठल, साम्हूं वेठल ऐं ख़ासि तौर ते नौजवान यूनिवर्सिटियुनि जा शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं, सभिनी खे हक़ मौजूदु, सिंध मौजूदु। मां ॿिन्ही, छो त काफ़ी शागिर्द जेके आहिनि यूनिवर्सिटीज़ जा उर्दू ॻाल्हाईंदड़ आहिनि, त मां इन करे सिंधी ऐं उर्दू ॿिन्ही में ॿ टे गुज़ारिशूं रखंदुसि। सभ खां पहिरियों त मां सभिनी जो थोराइतो आहियां जेके हिन प्रोग्राम में शरीक थिया आहिनि, ऐं ख़ासि थोराइतो आहियां उन्हनि पंहिंजे स्पॉन्सर पार्टनर्स जा, जो जन जे करे असीं ही प्रोग्राम हिकिड़ो संजीदा नोयत जो प्रोग्राम सखर में कराए सघिया आहियूं। ऐं तव्हांखे मां इहा बि ॻाल्हि ॿुधायां त मूं समूरी इंटरनेट ते सर्चिंग कई त हिन नोयत जो अहिड़ो कंहिं बि आर्ट्स काउंसिल पारां अॼु ॾींहं ताईं को प्रोग्राम या कंहिं ॿिए इदारे पारां न थियो आहे। यूनिवर्सिटीज़ मथां कयो हुजे, उनजी दावा मां नथो करे सघां, पर ईअं हिकिड़ो कंबाइन 3 ॾींहंनि जो फेस्टिवल न थी सघियो आहे। ऐं इहो तॾहिं मुमकिन थी सघियो त मूं जॾहिं पंहिंजे सखर आर्ट्स काउंसिल में आइडिया पिच कयो इहो, त समूरनि यूनानिमसली इन ते एग्री थिया, असांजा आर्ट्स काउंसिल जा समूरा मोज़िज़, BOG मेंबर या ॿिया दोस्त, त ही असांखे नवाण ॾांहुं ऐं नए पासे ॾांहुं वञणु घुरिजे, ऐं असीं उन ते अमल करे छॾियोसीं। और उसके बाद मैं शुक्रगुज़ार हूँ अरोड़ यूनिवर्सिटी के वाइस चांसलर का। जब मैंने उनसे ये डिस्कस किया तो उन्होंने कहा कि हम कोलैबोरेटिव पार्टनर बनेंगे, और वो हमारे कोलैबोरेटिव पार्टनर हैं, तो उनके तवज्जुह से ये प्रोग्राम हम कर रहे हैं। और सबसे जो अहम शुक्रिया है वो सखर मेयर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख साहब का है। जब मैंने उनसे ये बात की तो उन्होंने भी इसी तरह दिल खोल के इसकी हामी भरी और दिल खोल के इसकी मदद के लिए वादा किया, और वो वादा पूरा किया। और ये मेरी ज़िंदगी का पहला तजुर्बा था कि किसी पॉलिटिशियन ने जो वादा किया और उसको एक ही दिन में पूरा कर दिया हो। तो मैं ज़ाहिर है एक अच्छे काम के लिए, अच्छी चीज़ के लिए किसी को अप्रिशिएट ना करना और उसके इस नेक नामी को बयान ना करना, वो बेईमानी होगी। हालांकि मैं बहुत क्रिटिक हूँ पॉलिटिशियंस पे, उनके काम पे, उनकी गवर्नेंस के जो जहाँ जहाँ होती है
और इस्लाम साहब वो मेरी गवर्नेंस के हवाले से बातें सुनते हैं, तो ये भी उनकी अच्छी बात है। तो मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि मेरी तनकीद के बावजूद, और जो एज अ जर्नलिस्ट एज अ राइटर होती है, लेकिन एज अ सक्खर आर्ट्स काउंसिल उन्होंने मेरे साथ पूरा तामुन पहले भी किया है और अब भरपूर किया है इस इवेंट के हवाले से। उनका बहुत शुक्रिया। अरोड़ यूनिवर्सिटी हमेशा हमारे साथ ऐसे प्रोग्रामों में रही है, और उसके अलावा IBA सक्खर IBA जो एक सक्खर की पहचान बनी हुई है। जब निसार सिद्दीकी साहब थे, उनके साथ जाहिद खंड साहब थे, तो उन्होंने इस यूनिवर्सिटी को ना सिर्फ सक्खर की, ना सिर्फ सिंध सूबे की, ना सिर्फ पूरे मुल्क की, बल्कि दुनिया की यूनिवर्सिटियों के मुकाबले में आके खड़ा कर दिया है। और जाहिद खंड साहब भी अभी इसी जुस्तजू में हैं कि दूसरी यूनिवर्सिटी भी सक्खर की इसी तरह दुनिया के मुकाबले में आ जाए। तो हम खुश नसीब हैं कि जाहिद खंड साहब उसी यूनिवर्सिटी में, और फिर हमारी खुश नसीबी है कि मेरी भाभी भी कह लें, मेरा दोस्त है मुस्तफ़ा नागराज, उनकी वाइफ हैं अदिति मीना, तो वो भी वुमेन यूनिवर्सिटी की वाइस चांसलर हैं और बड़ी वियनरी खातून है। आप अब देखेंगे कि एक यूनिवर्सिटी जो जिसकी सिर्फ दीवारें थीं, जिसकी कोई बिल्डिंग नहीं थी, उसमें आके उन्होंने एक यूनिवर्सिटी खड़ी कर दी है। तो ये ऐसे अफराद हैं जो इदारे बना रहे हैं, और हम सक्खर आर्ट्स काउंसिल एक इदारे के तौर पे हर उनका साथ देंगे और साथ लेंगे जो इदारे बनाते हैं, जो लोगों के लिए काम करना चाहते हैं। अब आते हम इस प्रोग्राम की तरफ। मैं मुख्तसर अभी थोड़ी बात करूंगा क्योंकि टाइम काफ़ी गुजर चुका है। तो ये प्रोग्राम आर्ट इन द वर्ल्ड ऑफ डिजिटलाइजेशन एंड AI क्यों ज़रूरी है? आप शागिर्द हैं, आप यूनिवर्सिटी में पढ़ते हैं या दूसरे शोबाजात से ताल्लुक़ रखते हैं, दुनिया एक ग्लोब बन गई है। दुनिया आपके मोबाइल की छोटी स्क्रीन में आ गई है। कल ये स्क्रीन आपके हाथ में नहीं होगी, आपकी आंखें सारी दुनिया देख रही होगी, आपकी उंगलियां सिर्फ ऐसे इशारों पे टच कर रही होंगी, तो दुनिया आपके सामने होगी। हम उस दुनिया को बाहर देख रहे हैं कि वो इस तरह काम कर रहे हैं, और हम आज कहाँ हैं? आज हम गलियों की सफाई, बिजली के ना होने, बेरोजगारी और पता नहीं किन किन मसाइल में घिरे हुए हैं, उनसे निकल ही नहीं पा रहे। तो हम चाहते हैं कि ये जो आर्ट है, आर्ट सिर्फ इस दौर में जीने का है, आर्ट है इस दौर में काम करने का आर्ट है। आर्ट है उस चीज़ को कहते हैं जो इस ग्लोबल दुनिया में हमें ये सिखाती है कि दूसरों के साथ किस तरह जिया जाता है। तो हम आर्ट इन द वर्ल्ड ऑफ ग्लोबलाइजेशन एंड AI का मतलब ये जानते हैं कि जब ये दुनिया AI और ग्लोबलाइजेशन और डिजिटलाइजेशन की तरफ जा रही है, तो हमें अपने आर्ट में तब्दीली लानी चाहिए। तो वो आर्ट क्या है? जीने का भी आर्ट होता है, पढ़ने का भी आर्ट होता है, घूमने का भी आर्ट होता है, खाने का भी आर्ट होता है, चलने का भी आर्ट होता है। पूरी जिंदगी एक आर्ट है। अगर हम एक आर्ट और एक फ्रेमवर्क में नहीं चलेंगे तो हम बहुत ही पीछे खड़े रहेंगे। तो मेरे सारे यहाँ मौजूद मेहरबान, यहाँ स्टेज पर बैठे मेहरबान, उनसे मेरी गुजारिश है कि ये हमारी रहनुमाई करें। ये वो लोग हैं जो इदारे चला रहे हैं, और इन इदारों में अब हमें गलियों कूचों के सफाइयों के मसले में ना फंसाएं, हमें थाने के मसले में ना फंसाएं, हमें फार्म 7 के मसले में ना फंसाएं। वो सारी दुनिया में डिजिटलाइज हो चुके हैं। तो अब वक्त आ गया है कि हम इस दुनिया में जो डिजिटल और मसनूई जहानत की दुनिया है, उसमें अपना ऐसा आर्ट तख्लीक करें कि हमें पता चले कि हम भी इस दुनिया में, इस दुनिया के ग्लोब के किसी हिस्से में जिंदा हैं। क्योंकि हम ज़्यादातर देखते हैं कि मुर्दों की तरह हम जी रहे हैं। तो असांखे हिन ज़िंदगीअ मां जीअण जो ढंग वठणो आहे, उन ढंग खे असां हिकिड़े ख़ूबसूरत आर्ट में तब्दील करे सघूं था। त हाणे जॾहिं AI ऐं डिजिटलाइजेशन जी आर्ट जी ॻाल्हि आहे, त हिन इवेंट जो मक़सदु इहो आहे, ख़ासि तौर ते आर्ट्स काउंसिल जो डोमेन इहो आहे त ज़िंदगी जीअं त आर्ट आहे, उन आर्ट जा जेके मुख्य शोभा आहिनि उहो अदब आहे, फ़न आहे, राग आहे, सकाफ़त आहे, जीअण आहे, रहणी कहणी आहे। असीं उनखे चाहियूं था त उनखे असीं नए अंदाज़ में बयानु कयूं। सुभाणे खां तव्हां ॾिठा हूंदव त गैलेक्सी ऑफ स्कॉलर्स जेको आहे तव्हांजे साम्हूं हूंदी, जेके मुख़्तलिफ़ शोबनि ते ॻाल्हाईंदा। हीउ असांजो सिर्फ़ु AI या डिजिटलाइजेशन मुतलिक़ टिपिकल सेशन न आहिनि,
पर ही उन दौर मुतलिक़ आहिनि जंहिं दौर में असां जियूं पिया, जेको दौर असांजे चौगिर्द आहे, पर असीं अञा ताईं उन दुबे ऐं दुबेण वारनि दौर हिकिड़े हिसे में वेठा आहियूं। उन मां निकिरण लाइ असांखे छा करणु घुरिजे? असांजा हीअ स्कॉलर उहो ॾस ॾींदा, उहे राहूं ॾसींदा, ऐं उन्हनि राहुनि ते हलंदे असीं कुझु न कुझु पंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीलीअ जा उहिञाण आणे सघूं था। त मां तव्हां सभिनी जो थोराइतो आहियां, ख़ासि तौर ते जन असां सां कोऑपरेट कयो। ऐं आख़िर में मां पंहिंजे उन्हनि उहिदेदारनि, उन BOG जे मेंबरनि जा नाला खणंदुसि। इलाही वक़्तु लॻंदो जो मुंहिंजी ग़ैर मौजूदगीअ में मां इतफ़ाक़ सां कंहिं ज़ाती सबब जे करे न हुयुसि, पर हुननि हीउ करे ॾेखारियो। हीअ समूरी क्रेडिट, समूरी महिनत उन्हनि जे खाते आहे। हिन में जेकॾहिं के कोताहियूं या ग़लतियूं रहिजी वेंदियूं, उहे मुंहिंजे खाते आहिनि। मां क़बूल थो कयां, उनजी माज़रत थो कयां। तव्हां सभिनी जी महिरबानी। हीउ मौज़ू जीअं तव्हांखे ॿुधायो वियो या तव्हां पाण सम्झी सघो था, सभई सान्यामंद माण्हू आहियो, बेहद अहम मौज़ू आहे। ऐं ईंदड़ दुनिया जेका असांजी आहे उहा आर्टिफिशियल इंटेलिजेंस खां सवाइ हली कोन सघंदी, छो त उहो असरु एतिरा छॾींदा जो ज़िंदगी हुनजी मरहूण मिनत थी वेंदी। बहरहाल असांजा ई स्कॉलर्स जेके तव्हांजे साम्हूं वेठा आहिनि उहे उन ते ॻाल्हि ॿोल कंदा, ऐं ईंदड़ ॾींहंनि में बि जेके सेशन्स थियणा आहिनि उन्हनि में बि इन्हनि जे बारे में ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी। हींअर मां मौदबाना गुज़ारिश कंदुसि डिप्टी कमिश्नर सखर राजा MB धारेजा साहब खे त हू अचनि ऐं अवां सां मुखातिब थियनि। राजा MB धारेजा साहब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। Honorable Mayor Sakhar Aslan Islam Sheikh Sahab, Mohtaram Zahid Hussain Khan Sahab, Mohtaram VC Sahiba, all the distinguished guests from the Arts Council, ऐं जेके जेके भी वॾा नाला जेके असांजे शान आहिनि सिंध जा, ऐं साईं अयूब साहब हिते आहिनि, साईं जिन सां हिकु पुराणी मरासिम आहे मुंहिंजी। Nice to see you here, sir. Welcome to Sakhar. And जेके भी स्टूडेंट्स हिते मौजूद आहिनि उन्हनि सभिनी खे मुंहिंजे तरफ़ खां बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट 3 days विद दिस होप के हे जेको अॼु आर्ट्स काउंसिल चवंदा आहिनि सिंधी में चोसूल ठही वियो आहे हिकिड़ो चइनि शयुनि जो, जेको असां अॼु आर्ट्स ते बि ॻाल्हायूं था, साइंस ते बि ॻाल्हाईंदासीं, डिजिटाइज़ेशन ते ॻाल्हि थींदी, ऐं उन्हनि सभिनी जो हिकिड़ो जेको महवर थींदो उहो थींदो हिकु ज़हानती, हिकु मसनूई ज़हानत ॻाल्हि था कयो, आर्टिफिशियल इंटेलिजेंस उन जे अराउंड। इहा जेका मसनूई ज़हानत आहे, नाले सां ई मसनूई आहे, त बेसिकली असां वटि हिकिड़ो फियर हूंदो आहे त मसनूई ज़हानत असांखे सुभाणे असिस्टेंट ठाहे छॾींदी, and we will be the assistant of that AI product. This is the fear which we have regarding the AI. When this AI will be so designed in algorithm that one day we will be controlled by the AI products. This is the ethics or the fears which are connected with the AI thing. But in essence, if you see, the actually AI product asanji assistant, because we are giving them certain algorithm ke how we need you. Science जेका भी आहे उहा शुरू खां ई ईअं रही आहे, हमेशह इंसान खे इहे ई जेके आहिनि ख़तरात हूंदा आहिनि साइंस खां, हमेशह आर्ट्स ऐं साइंस जेको पाण में जहिड़ो हलंदो आहे उनजो इहो ई हूंदो आहे हमेशह त ईअं न थिए सुभाणे असां उन साइंस जा मोहताज थी वञूं। ऐं हाणे इहो असांजे मथां आहे त असां कहिड़ा लिमिटेशन्स, कहिड़ियूं हदियूं जेके आहिनि असां पंहिंजूं ठाहियूं था। जीअं मां तव्हांजी ॻाल्हि चोसूल जी ॻाल्हि कई त कहिड़े रस्ते केतिरो खोलणो आहे इहो असांजे हथ में आहे। जेकॾहिं तव्हां चोसूल खे बिल्कुलु ओपन एंडेड छॾींदो त रश थी वेंदी, ऐं रश में न ॻाल्हि तव्हांजी ॿुधी वेंदी न ॿिए कंहिंजी ॿुधी वेंदी, ऐं AI सां बि इहो ई ॻाल्हि ज़रूरु थींदी। सो दिस platform which is being provided by the Sakhar Arts Council is the same platform at which you have to understand first
because we always make boundaries before understanding something. We have to understand first that what is the thing for which we are talking about. And then we have to make certain boundaries that how it is to be controlled. And this platform, I think, is the best one where you can have the various experts from the art side, from the science side, and then digitalization and the AI. Because I consider this कि जीअं साईं ॻाल्हि कई हिते त असां वटि पॉवर्टी, तव्हां वटि वाटर सप्लाई, सैनिटेशन, पॉल्यूशन, स्मोक, अॼुकल्ह तव्हांजी ॻाल्हि ॾिसंदा हूंदो, you have abundant of the issues in your society. But what is required? For these modern and complicated issues, you need a modern and innovative solution. And this is the time where digitization, ethics, arts, and the AI should collaborate into each other to have the solution of these complicated and, I will say, integrated issues of the society. And here we have to talk that how we can address the various ethical issues of the AI and the ethical issues of the society as well. Either it is an ethical issue with the AI product, either it is an ethical issue with the society. So you have to identify between both of things as well. And now I would say that this is a time that we have to adopt. This concept हुंदो आहे adaptation. Adaptation जे लाइ तव्हांखे सभ खां पहिरियों गिलास खे भरण जे लाइ पहिरियों गिलास खे ख़ाली करणो पवंदो आहे. असांजो मसलो जेको आहे तेसि ताईं हल न थींदो जेसि ताईं असां पंहिंजो गिलास ख़ाली न कंदासीं. हे गिलास. So to understand something, you have to empty your this already filled glasses with the biases and the prejudices. असां हर इंसान खे biases हूंदा आहिनि. हर इंसान जा prejudice हूंदा आहिनि पंहिंजा कल्चर जे हिसाब सां, पंहिंजी अपब्रिंगिंग जे हवाले सां, पंहिंजी एजुकेशन जे हवाले सां, पंहिंजी सोसाइटी जे हवाले सां. उन्हनि सभिनी खां ॿाहिरि थी करे we have to go with this. ऐं आर्ट्स काउंसिल इज़ द प्लेटफॉर्म जेको तव्हांजो इन इहो गिलास ख़ाली करण में मदद कंदो. So I wish you all the best for the next 3 days with this hope that at the end of this session we can have some substantial and tangible things in our hands. हो चवंदा आहिनि त जस्ट ॻाल्हियुनि करण सां ऐं ॻाल्हियूं चवण सां ऐं ॻाल्हियूं ॿुधण खां पोइ वरी साॻा लाटू साॻा चुग अगरि ॻाल्हि थी वई त पोइ फ़ाइदो न आहे. मां इहा रिक्वेस्ट कंदुमि त असां भले 5 शयूं ठाहियूं हिन पूरे सेशन मां, पर उहो 5 शयुनि जो पोइ बाद में फ्रेमवर्क ठाहियूं त जीअं असां पंहिंजी सोसाइटी में कुझु न कुझु बहितरी आणे सघूं. थैंक यू सो मच. जज़ाकल्ला. सखर आर्ट्स काउंसिल हिन वक़्त ताईं पंहिंजे मुख़्तसर अरसे में 1.5 साल जो अरसो आहे ऐं उन में जेको कुझु बि कयो आहे उहो ख़ासि तौर ते सखर वारनि जे लाइ त नओं न आहे. उहे सभई उन जी कारकर्दगी खां वाक़िफ़ु आहिनि. असां वटि म्यूज़िक जा क्लास जेके आहिनि उहे पाबंदीअ सां हलंदा रहनि पिया. 3-4 बैच जेका आहे उहा हितां सर्टिफिकेट कोर्स करे निकिरी चुकी आहे. साॻे तरीक़े सां आर्ट जा क्लास जेके आहिनि जंहिंमें पेंटिंग्स ॿारनि खे सेखारी वञे थी, उन जूं बि केतिरियूं बैचिस जेके आहिनि उहे पंहिंजो सर्टिफिकेट वठी चुकियूं आहिनि. ताज़ो ई उन्हनि जी हिकिड़ी तक़रीब थी हुई जंहिंमें उन्हनि खे जेको आहे सर्टिफिकेट ॾिना विया. इन खां अलावा असां वटि बेशुमार ड्रामा थिया आहिनि ऐं तक़रीबन 120-130 प्रोग्राम मुख़्तलिफ़ अदबी ऐं आर्ट सां लाॻापियल लेक्चर्स इहे हिन वक़्त ताईं थी चुका आहिनि. ऐं मां सम्झां थो त इहो 100 जो जेको तइदादु आहे, 100 खां वधीक जो तइदादु, इहो जेकॾहिं विरहाए जे कम खे त इहो महीने में 3 या 4 प्रोग्राम वञी बीहे थो. मुंहिंजे ख़्याल में इन ते ज़रूरु क्लिपिंग थियणु खपे. त थोरो मुख़्तसर अरसे में कराची, मां ईअं बि चवंदुसि त कराची आर्ट्स काउंसिल खां पोइ जेको
वधि खां वधि कमु थियो आहे उहो सखर आर्ट्स काउंसिल में थियो आहे। ऐं मुंहिंजो मक़सदु बिल्कुलु बि ॿियनि आर्ट्स काउंसिल जे दोस्तनि खे घटि करण जो कोन्हे को। सहूलियतुनि जी ॻाल्हि बि आहे, वॾे शहर जा पंहिंजा हिकिड़ा सिलसिला बि थींदा आहिनि। ऐं उते बि जीअं असांजे खैरपुर में मुख़्तियार मलक साहब बि पंहिंजे खोड़ प्रोग्राम कया आहिनि ऐं उन्हनि जा प्रोग्राम बि कल्ह टियों ॾींहुं बि हिकिड़ो प्रोग्राम उन्हनि जो थियो आहे। इहो सिलसिलो हलंदड़ आहे। ऐं आर्ट्स काउंसिल जेको आहे लाड़काणे में, हैदराबाद में, कराचीअ में जंहिं तरीक़े सां कमु करे थी, असीं बि उन्हनि जे ई साथ सां उन्हनि जे क़दम ते हलंदे जेको आहे सखर में ही मेड़ा मचाईंदा रहूं था। ऐं इहो सिलसिलो हलंदड़ आहे। नयूं नयूं शयूं कोशिशि कयूं पिया त नवनि मौज़ूअनि खे, नवनि ॻाल्हियुनि खे, नवनि प्रोग्रामनि खे अव्हां जे आॾो पेश कयूं। हींअर मां गुज़ारिश कंदुसि DG कल्चर मोहतरम एजाज़ अहमद शेख साहब जन खे त हू अचनि ऐं अव्हां सां मुखातिबु थियनि। एजाज़ अहमद शेख साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां बैरिस्टर अरसलान शेख साहब जो ज़ाहिद हुसैन खन साहब जन जो थोराइतो आहियां जो हिते गॾु थिया आहिनि हिन मेड़ाके में। ऐं ख़ासि करे अयूब शेख साहब जो कराची खां कई आया आहिनि ऐं उन्हनि जो शुक्रगुज़ार आहियूं। आर्ट्स काउंसिल में मां जेको अॼु हिते आयो आहियां मिनिस्टर जे बिहाफ ते आयो आहियां। हिते अचिणो मिनिस्टर साहब अचिणो छा त मिनिस्टर साहब खे इस्लामाबाद वञिणो पियो, इन करे मूंखे हुकुम थियो त तव्हां उते वञो। सो हीउ जेको प्रोग्राम 3 ॾींहंनि जो बुखारी साहब जन हिते सिटियो आहे, हीउ हिकु दुनिया लाइ मैसेज आहे। हे जेके 5 यूनिवर्सिटियूं गॾियूं आहिनि उन्हनि लाइ हिकिड़ो वर्कशॉप आहे। सो आर्ट्स काउंसिल ऐं कल्चर डिपार्टमेंट हिकु आहे। कराची आर्ट्स काउंसिल लास्ट जेके प्रोग्राम थिया ऐं हिते जेको प्रोग्राम सखर में तमामु घणा प्रोग्राम थिया कल्चर ते, ड्रामा। ऐं कल्चर डिपार्टमेंट हमेशह आर्ट्स काउंसिल सां गॾु रहियो आहे। अॼु जेको हीउ जो डिजिटलाइज़ेशन जो प्रोग्राम रखियो वियो आहे 3 ॾींहंनि वारो, हीउ हिकु दुनिया ऐं हिकु शागिर्दनि लाइ मैसेज आहे। सो हिते जेके महिमान आयल आहिनि, मां त हिते अदीब निकाद उन्हनि लाइ छा ॻाल्हाए सघां, मां नथो ॻाल्हाए सघां। ऐं तव्हांजी वॾी महिरबानी। हीउ जेको प्रोग्राम आहे इहो हिकु दुनिया ऐं हिकु असां लाइ हिकु शागिर्दनि लाइ मैसेज आहे। महिरबानी। असांजी मानाती भेण प्रोफेसर डॉक्टर तहमीना नागराज उनजी वाइस चांसलर आहे। ऐं हिन यूनिवर्सिटीअ बि पंहिंजे थोरे वक़्त में ई पाण खे मञाए बीहारियो आहे ऐं दुनिया में उनजो जेको नामाचार आहे उनखां असीं सभई वाक़ुफ़ु आहियूं। ऐं ॿी ॻाल्हि जेका सुठी ॻाल्हि इहा बि आहे जंहिंजो ज़िक्र असांजे मुमताज़ बुखारी साहब बि कयो त ही सभई इदारा म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हुजे या यूनिवर्सिटियूं हुजनि, इन्हनि सखर आर्ट्स काउंसिल जी हर तरह सां मदद कई आहे, सहकार कयो आहे ऐं असांखे पंहिंजनि पेरनि ते बीहण जे लाइ हिकिड़ो मौक़ो फ़राहम कयो आहे। माली सहकार त पंहिंजी जाइ ते आहे, पर अख़लाक़ी तौर ते बि जेका सपोर्ट जी ज़रूरत पवंदी आहे, जीअं मिसाल तौरु अॼोके प्रोग्राम में जेको वॾो तइदादु आहे उहो हिननि यूनिवर्सिटियुनि ऐं न्याणियूं असांजी वेठियूं आहिनि जेके बेनज़ीर नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी सां तालुक़ु रखनि थियूं ऐं साईं जन जे यूनिवर्सिटी मां आयूं आहिनि, ज़ाहिद खंड साहब जन जी यूनिवर्सिटीअ जा ॿार आहिनि जेके मौजूदु आहिनि, हिन जा स्टार्स बि लॻल आहिनि। त इहो जेकॾहिं सॼो रंग न हुजे, हिननि जी सहकार न हुजे त सखर आर्ट्स काउंसिल यकीनन जेको हीउ रंग रचाइण में कामयाबु वई आहे उन में कमी महसूसु थिए आहे। त असीं तव्हांजा बेहद थोराइता आहियूं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जा, डिप्टी कमिश्नर साहब जा, ज़ाहिद खंड साहब जन जा, उन्हनि जी यूनिवर्सिटीअ जा, सॼे स्टाफ जा, सभिनी उस्तादनि जा, शागिर्दनि जा ऐं डॉक्टर तमीना नागराज साहबा जी यूनिवर्सिटी उनजे शागिर्दनि उनजे स्टाफ उस्तादनि सभिनी जा। तव्हांजी वॾी महिरबानी। मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर डॉक्टर तमीना नागराज साहबा खे त अचनि ऐं अव्हां सां मुखातिबु थियनि। प्रोफेसर डॉक्टर तमीना नागराज साहबा। Bismillahirrahmanirrahim. First of all, my respected persons who are sitting here on the stage, students, ladies and gentlemen, Assalamu alaikum. First of all, I want to congratulate Arts Council. Here etru galiyun budhiyun ta Arts Council Sakhar edo significant and active role play kare pai different activities je through. This is need of the time.
हिन माहौल में जिते मुख़्तलिफ़ क्राइम ऐं मुख़्तलिफ़ शयूं वरीज़ आहिनि, पॉवर्टी आहे, इन्हनि सभिनी हालात में मां सम्झां थी त आर्ट्स काउंसिल जा जेके रोल आहे उहो सिग्निफिकेंट आहे ऐं उहे एक्टिविटीज़ जेके थियनि थियूं उहे ह्यूमन कैरेक्टर ते, ह्यूमन बिहेवियर ते ॾाढो पॉज़िटिव इम्पैक्ट छॾनि थियूं। उन करे आर्ट्स काउंसिल जी उन्हनि सभिनी एक्टिविटीज़ लाइ उन्हनि खे तमामु घणी कॉन्ग्रेचुलेशन्स ऐं अॻिते जे लाइ उन्हनि जे लाइ नेक तमन्नाऊं। ऐं हिन इवेंट जे हिसाब सां मां चवंदसि त हीउ इवेंट तमामु इम्पॉर्टेंट इवेंट आहे। पर्टिकुलरली हिन जो जेको टाइटल आहे या हिन जो जेको थीम आहे, आर्ट एंड डिजिटलाइजेशन, इट्स वेरी इनोवेटिव एंड इट्स नीड ऑफ द टाइम एंड नीड ऑफ द डे। बिकॉज जेकॾहिं असां आर्ट जी ॻाल्हि कयूं त आर्ट इज़ प्ले अ वेरी इम्पॉर्टेंट रोल इन आवर लाइफ। इट ब्रिंग happiness, it brings joys, it brings colors in our life. And if we talk about the digitalization, digitalization is no longer an option. It's need of this day, it's need of this time. जेकॾहिं असां चऊं त digitalization या AI खे adopt करणु खपे या न करणु खपे, इहो हींअर असां वटि ऑप्शन न आहे। असां वटि सिचुएशन इहा आहे हाणे दुनिया जे लिहाज़ खां ग्लोबली कि असांखे उनखे अडॉप्ट करिणो आहे। जेकॾहिं न कंदासीं त असां दुनिया जे बाक़ी क़ौमनि खां तमामु घणो पोइते रहिजी वेंदासीं। हाणे जेकॾहिं असां मां ॿ टे वर्ड्स चवंदसि त हाउ डिजिटलाइजेशन कैन इम्प्रूव आर्ट इन आवर सिंध। त आर्ट जो इंक्लूजन, डिजिटलाइजेशन जो इंक्लूजन आर्ट में मां सम्झां थी सभ खां पहिरियां जेको सिग्निफिकेंट आहे उहो आहे प्रिजर्वेशन ऑफ कल्चरल हेरिटेज। असां जो सिंध जेका आहे सा कल्चरल हेरिटेज में तमामु घणी रिच आहे। असांजूं उहे रूट्स असां वारिस आहियूं मोहन जे दड़े जा, ऐं असांजूं रूट्स स्टार्ट थियनि थियूं उन हिस्ट्री खां। त उन हिस्ट्री खे कीअं प्रिज़र्व कजे जीअं असांजी ईंदड़ नसलनि, असांजी ईंदड़ जनरेशन लाइ उहे उन्हनि जे लाइ बि उहो प्रिज़र्व थी सघे ऐं उन खां उहो फ़ाइदो वठी सघनि ऐं उन्हनि जे लाइ हू मौजूदु रही सघे। ॿियो सेकेंड इम्पॉर्टेंट थिंग आहे जेका आहे AI जो इंक्लूजन आर्ट में, उहो सिग्निफिकेंट थी सघे थो फॉर रिवाइविंग एंड इनोवेशन इन आर्ट। आर्ट जेको आहे हेरिटेज आहे, असांजूं इलाही सारियूं शयूं आहिनि जेके असांजो अजरक आहे, सूसी आहे, मुख़्तलिफ़ असांजा जेके आहिनि सा आर्ट आहिनि, उन्हनि खे इनोवेटिव कीअं ठाहियूं। सिर्फ़ु इंक्लूजन न, सिर्फ़ु प्रिविज़न न, उनखे बचाइण न, पर उनखे इनोवेट करण में, उनखे बहितर शेप में आणण में, उनखे दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे हेरिटेज जे मुक़ाबले में आणण लाइ, इनोवेशन ऐं नवाण आणण लाइ आई थिंक AI कैन प्ले अ सिग्निफिकेंट रोल। And third thing that is important to me is digital art education. Education जेका आहे, जेका यूथ खे ॾिनी वञे थी आर्ट जे थ्रू, उन्हे खे वधीक इम्पैक्टफुल, वधीक इनोवेटिव, वधीक एफिशिएंट बनाए सघिजे थो थ्रू द इंक्लूजन ऑफ AI. Like we can organize online courses, virtual workshops and AI driven learning platforms. त इहा जेका आर्ट जी एजुकेशन आहे उनखे इनोवेटिव करण में AI जो इंक्लूजन इन्हनि सभिनी प्लेटफॉर्म जे थ्रू आर्ट खे अञा वधीक बहितर बणाए थो ऐं उनमें जिद्दत आणे थो। बीइंग अ वाइस चांसलर ऑफ वुमेन यूनिवर्सिटी, मां सम्झां थी आर्ट में AI जो इंक्लूजन वुमेन लाइ बि तमामु घणो सिग्निफिकेंट रोल प्ले करे थो। असांजी मुंहिंजो हिते भाउ वेठो आहे अदा ज़ुल्फ़कार, जे सरसो जी तमामु घणी सिग्निफिकेंस आहे त हुन वुमेन एम्पावरमेंट में इलाही कमु कयो आहे। मां उन्हनि जो प्रोडक्ट्स हींअर खादी जे स्टोर्स ते ॾिसां थी, मुख़्तलिफ़ स्टोर्स ते ॾिसां थी। उनजो रीज़न छा आहे? इहो आहे त उन्हनि जेको कल्चरल जेके असांजा क्राफ्ट्स हुआ उन्हनि में नवाण आंदी आहे, उन्हनि में इनोवेशन आंदी आहे, त जेका मार्केट एक्सेस आहे औरत जे लाइ उहा वधी विया। रादर देन को पहिरियां पंहिंजे ॻोठ में ई कुझु शयूं ठाहे ऐं उन उते सेल आउट कंदी हुई, त मार्केट जी एक्सेस असां डिजिटलाइजेशन जे थ्रू न सिर्फ़ु कंट्री लेवल ते पर ग्लोबल लेवल ते बि मार्केट एक्सेस खे वधाए सघूं था। छो जो असांजी औरत जो जेको वॾे में वॾो इशू आहे उहो आहे मोबिलिटी इशू।
इहो मेन हर्डल आहे असांजी 50% जेका आहे सा औरत जी पॉपुलेशन आहे ऐं 65% पॉपुलेशन तव्हांजी ॻोठनि में रहे थी ऐं ओतिरी वॾी पॉपुलेशन में जेका फीमेल एग्ज़िस्ट करे थी उन जी मोबिलिटी जो वॾे में वॾो हर्डल आहे अने हर्डल जे करे हू किथे बि पंहिंजनि शयुनि खे न को सेल करे सघे थी न ई वरी उन्हनि खे इनोवेटिव वे में प्रेज़ेंट करे सघे थी इन मोबिलिटी जे इशू खे AI जो इंक्लूजन डिजिटलाइज़ेशन जो इंक्लूजन जेको आहे उहो ॾाढो बहितर तरीक़े सां सॉल्व करे सघे थो सरसो जो एग्ज़ाम्पल असांजे साम्हूं आहे बट दिस इट विद इन अ कंट्री आउटसाइड द कंट्री वी कैन सर्च फॉर न्यू विंडोज़ एज़ वेल ऐं उन सां वुमेन एम्पावरमेंट सही माना में अची सघे थी सो मां होप कयां थी जेके 3 ॾींहं आहिनि उहे ॾाढा बहितरीनु गुज़रंदा ऐं हीअ जेका नवाण आहे जीअं हिन थीम जी नवाण आहे उहा साॻी नवाण असांखे हिननि 3 ॾींहंनि जे डिस्कशन जे दौरान मिलंदी ऐं नयूं विंडोज़ खुलंदियूं AI जी इंक्लूजन सां आर्ट जी दुनिया में ट्रांसफॉर्मेशन जो थैंक यू सो मच ऐं हाणे मां बेहद एतिराम सां गुज़ारिश कंदुसि सखर जे मेयर बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख साहब खे त उहो अचे ऐं अवां सां मुखातिब थिए उन्हनि जा बि वॾा वॾा आहिनि जो उन्हनि सखर आर्ट्स काउंसिल जी हमेशह मदद कई आहे बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख साहब आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आज के मेज़बान मुमताज़ बुखारी साहब, हयात गुल साहब, रिस्पेक्टेबल वाइस चेयरमैन वाइस चांसलर फन साहब, डॉक्टर साहिबा, DG कल्चर, हमारे डिप्टी कमिश्नर साहब, MB दारिजो साहब, कराची साहब, अयूब शेख साहब और आप तमाम मोअज़्ज़िज़ हज़रात को, ख़ुसूसन हमारी बैठी बहनों को, स्टूडेंट्स को, मीडिया के दोस्तों को सलाम पेश करता हूँ। अस्सलाम वालेकुम। जैसा हम सब जानते हैं कि आज का ये टॉपिक आर्टिफिशियल इंटेलिजेंस और उसकी जो कोलैबोरेशन कह लें आप या उसकी जो माशरे के अंदर उसका किस तरीके से मैकेनिज़्म डेवलप होने जा रहा है उसके ऊपर है, जिस पे हमारे स्पीकर्स ने बड़े अच्छे तरीके से मैं समझता हूँ रोशनी डाली। और इसमें कोई ऐसी साइंस नहीं है जिसको हमें समझने की ज़्यादा ज़रूरत है, क्योंकि मैं समझता हूँ कि अल्लाह ताला ने इंसान को अशरफुल मखलूक़ात बनाया है और जब हम अशरफुल मखलूक़ात की बात करते हैं तो हमारा दर्जा फ़रिश्तों से भी बालातर रखा है। तो गॉड हैज़ गिवन अस द माइंड सेट टू अंडरस्टैंड, लेकिन उसको राइट ट्रैक पे चलाना है या गलत ट्रैक पे चलाना है। अल्लाह ताला ने जहन, सोच, समझ हर चीज़ की हमें फ़राहम की है, लेकिन हमारा हिसाब भी उसी चीज़ पे होगा कि आपने अपने इस माइंडसेट को पॉजिटिवली यूज़ किया या नेगेटिवली यूज़ किया। तो जो आर्ट्स काउंसिल्स हैं, एज़ पर ऑफ माई अंडरस्टैंडिंग, इसका एक बड़ा अहम रोल है किसी भी माशरे के अंदर। अभी हमने डिस्कशंस में सुना कि देयर वाज कॉपरेशन फ्रॉम सक्खर म्यूनसिपल कॉरपोरेशन, देयर इज़ कॉपरेशन फ्रॉम अरोड़ यूनिवर्सिटी, देयर इज़ कॉपरेशन फ्रॉम वुमेन यूनिवर्सिटी। लेकिन मैं समझता हूँ आर्ट काउंसिल जो बेसिकली वो प्लेटफॉर्म है जो माशरे का प्लेटफॉर्म है, जिसने माशरे के तहजीब, कल्चर, रूल्स, नॉर्म्स को प्रोटेक्ट करना है ताकि माशरा आगे बढ़ सके। दुनिया में सिर्फ वो कौमें तरक्की करती हैं जो अपने माशरे को, अपने नॉर्म्स को, अपने कल्चर को एडॉप्ट करती हैं। जब हम दूसरे कल्चर्स को फॉलो करने लग जाते हैं तो वो एक कहावत है कि कौवा चला हंस की चाल, और अपनी चाल भी भूल गया। तो हम प्रॉस्पर कंट्रीज़ की अगर बात करें तो चाहे हम फ्रांस की बात करें, चाहे हम चाइना की बात करें, चाहे हम जर्मनी की बात करें, तो वहाँ पे इंग्लिश आप बात करें तो वहाँ पे वो मोबाइल के अंदर एप्लीकेशन है, आप यानी इंग्लिश में बोलेंगे तो वो चाइना में या फ्रेंच में कन्वर्ट हो जाएगी, और अगर वो फ्रेंच में बोलेंगे तो इंग्लिश में या उसके अंदर कन्वर्ट हो जाएगी। तो ऐसा नहीं है कि सिर्फ एक पर्टिकुलर लैंग्वेज या एक पर्टिकुलर कल्चर जो है वो सक्सेस बेस्ड होता है। सक्सेस बेस्ड मुल्क होता है, कौमें होती हैं, माशरे होते हैं, और हकीकत ये है कि आज 70 साल से ज़ायद पाकिस्तान की तामीर हुए हो चुके हैं, लेकिन हम दुनिया से पीछे रह गए हैं। दुनिया में डेवलप्ड कंट्रीज़ हैं, डेवलपिंग कंट्रीज़ हैं,
अंडर डेवलप्ड कंट्रीज़ हैं, आज भी हम अंडर डेवलप्ड कंट्रीज़ के अंदर आते हैं। वी हैव वेरी लिमिटेड रिसोर्सेज एंड टू हैव अ प्रॉस्पर फ्यूचर, मैं समझता हूँ कि हमें इन लिमिटेड रिसोर्सेज के अंदर मिल के काम करना चाहिए। इस तरह के इवेंट्स जितने ज़्यादा हों वो कम हैं, लेकिन फिर उनकी आम आदमी तक, लोगों तक उनकी एक्सेस हो, जिस तरह डॉक्टर साहब ने कहा कि इसकी सिर्फ बात की हद तक ना हो, इम्प्लीमेंटेशन हो। चाहे सक्खर आर्ट्स काउंसिल है, चाहे म्यूनसिपल कॉरपोरेशन है, चाहे सरसों है, चाहे चैम्बर है, चाहे हमारी यूनिवर्सिटीज़ हैं, हमारे डिप्टी कमिश्नर साहब हैं, सबका ऑब्जेक्टिव और पर्पज़ एक है, प्रोस्पेरिटी। एंड प्रोस्पेरिटी ऑलवेज कम्स फ्रॉम द सोसाइटी। अगर आप कहते हैं कि कानून से सब चीज़ें ठीक हो जाएंगी तो ऐसा भी नहीं होता है। डेटरेंस फैक्टर, इम्प्लीमेंटेशन ऑफ स्ट्रिक्ट लॉज आप माशरे में एक हद तक कर सकते हैं। आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डॉक्टर तहमीना साहिबा ने बिल्कुल ठीक फरमाया, एक आपकी ज़िंदगी में वांट्स होती हैं, एक नीड होती हैं, एक हकीकत होती है। तो आर्टिफिशियल इंटेलिजेंस इज़ अ नीड एंड एस्टेब्लिश फैक्ट ऑफ अपकमिंग फ्यूचर। हमारा इम्तिहान एज अ इंसान ये है कि हमने इस आर्टिफिशियल इंटेलिजेंस के साथ अपने कल्चर को, अपने नॉर्म्स को, अपने तहज़ीब को किस तरीके से बैलेंस करना है। ये ना हो जिस तरीके से आज हो चुका है कि हम अपना कल्चर भूल गए, हम वेस्टर्न कल्चर को फॉलो करते हैं। तो बस यही मेरी आप लोगों से गुजारिश है। आप लोग सोसाइटी में एक अहम रोल प्ले करते हैं और मुबारकबाद पेश करता हूँ आप लोगों को इतना एक अच्छा इवेंट करने के लिए। 3 दिन का फेस्टिवल्स हैं, कंटिन्यूटी रहेगी इंशाल्लाह ताला। लेकिन एक सवाल आप लोग अपने आप से ज़रूर पूछिएगा, क्योंकि यहाँ पे हमारे स्टूडेंट्स भी बैठे हुए हैं, कि आप में से या हम में से या किसी में से कोई एक स्टूडेंट है वो माशाल्लाह तालीम भी बहुत अच्छी हासिल करता है, इंग्लिश भी बहुत अच्छी पढ़ता है, कपड़े भी बहुत अच्छे पहनता है, उसकी एक सक्सेस स्टोरी भी बन जाती है, जो भी उसकी फील्ड ऑफ लाइफ है वो उसमें कामयाब डॉक्टर या कामयाब बिजनेसमैन बन जाता है, उसका पैसे भी आ जाते हैं, अच्छी गाड़ी भी आ जाती है। लेकिन जब से सारी चीज़ें हासिल कर लेता है तो उसको लगता है कि शायद शलवार कमीज़ पहनने वाला अनपढ़ है, या मेरे जो वालिदैन हैं उनका जो हक़ है वो मेरे पे कोई लाजिम नहीं है, या माशरे के जो उसके रोल हैं वो पूरे नहीं करता, एक अच्छा इंसान बनने में नाकाम हो जाता है। तो ये फ़ैसला आप लोगों ने और आर्ट्स काउंसिल ने करना है कि वो कामयाब इंसान क्या वाकई में कामयाब है या वो नाकाम है। बहुत बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। अब हाणे मां गुज़ारिश कंदुसि अरोड़ यूनिवर्सिटी आर्ट हेरिटेज ऐं डिज़ाइन सां उनजो नालो अचे थो असांजे साम्हूं। इहे सभई शोबा इन यूनिवर्सिटीअ में कमु कनि पिया ऐं बहितर कमु कनि पिया, जेको असांखे नज़र अचे पियो। ज़ाहिद खंड साहब जो जेको तजुर्बो आहे यूनिवर्सिटियुनि में रहण जो, एज़ अ प्रोफेसर, एज़ अ रजिस्ट्रार ऐं हाणे वाइस चांसलर, उहो असांखे हर शोबे में नज़र अचे थो। संदन शोबे जा, संदन यूनिवर्सिटीअ जा खोड़ उस्ताद, उन्हनि जो डीन्स ऐं शागिर्द सभु हिते मौजूदु आहिनि, वॾो तइदाद में मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जो असां सां भरपूर सहकार रहंदो आयो आहे, जंहिंजा थोरा बि मञिबा। मां गुज़ारिश कंदुसि प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब जन खे त उहे अचनि ऐं असां मुखातिब थियनि। प्रोफेसर डॉक्टर ज़ाहिद हुसैन खंड साहब, वाइस चांसलर अरोड़ यूनिवर्सिटी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मानवारा बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख साहब, मेयर सक्खर, राजा मोहम्मद बश धारेजो साहब, डिप्टी कमिश्नर सक्खर, मैडम प्रोफेसर डॉक्टर तहमीना नंगराज, वाइस चांसलर बेगम नुसरत भुट्टो वुमन यूनिवर्सिटी सक्खर, साईं एजाज शेख साहब DG कल्चर, साईं मुमताज़ बुखारी साहब, साईं अयाज़ गुल साहब ऐं अॻियां वेठल मुंहिंजा मानवारा जेके दोस्त आहिनि, अयूब शेख साहब वेठो आहे ऐं ॿिया बि सभु मुंहिंजा दोस्त आहिनि। हेॾो हलीम साहब वेठो आहे, मुख्तार मलिक साहब वेठा आहिनि, साईं जितल साहब वेठो आहे ऐं आमिर गौरी साहब वेठो आहे ऐं
आयल सब महिमान, यूनिवर्सिटी जा स्टूडेंट्स, डियर शागिर्दो, मुंहिंजूं भेनरूं, अस्सलाम वालेकुम। पहिरियां त मां मुमताज़ बुखारी साहब जो इंतिहाई तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां त हुन असांखे हिते इनवाइट कयो ऐं न सिर्फ़ु इनवाइट कयो पर असांखे जी यूनिवर्सिटी खे हिकिड़ो कोलोबरेटिव पार्टनर जो हिन में शामिलु कयो ऐं इहो आर्ट ऐं इन ते असां शायदि काफ़ी कचहरियूं कंदा रहंदा हुआसीं जॾहिं यूनिवर्सिटी शुरू थी ऐं इन ई मौज़ू ते ॻाल्हाईंदा हुआसीं त कीअं आर्ट खे अॻिते वधाइजे। मां जॾहिं यूनिवर्सिटी जॉइन कई 2022 फरवरी में त उते मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स अॻु में शुरू थी चुका हुया जेके मैडम समरीन साहिबा शुरू कया हुया। मां जॾहिं वियसि त मां उते वञण सां कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं कयूं जेको शायदि उते चराई पर ॻाल्हियूं सम्झनि पिया। कुझु मां चयो त हिते AI शुरू कयूं, मल्टीमीडिया ऐं गेमिंग शुरू कयूं, हॉस्पिटलिटी ऐं टूरिज़म शुरू कयूं। त पहिरियां त मुंहिंजी फैकल्टी खे बि सम्झ में कोन पियो आयो त साईं हिते आर्ट जे हिन में कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे, छो जो मुंहिंजो पंहिंजो बैकग्राउंड इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग ऐं कंप्यूटर साइंस आहे। त मूंखे पहिरियां आर्ट सम्झ में कोन पियो अचे ऐं हुननि खे वरी मूं वारी ॻाल्हि सम्झ में न पई अचे। पोइ मां जेका आहे असां इहो फ़ैसिलो कयो त असां हिते सिंध में हीउ पहिरियों प्रोग्राम जेको असां शुरू कयो उहो 4 साल जी BS इन आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं मल्टीमीडिया ऐं गेमिंग जेका आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो इहो हिकिड़ो सक्सेसफुल प्रोग्राम आहे हिन वक़्तु ऐं असां इन जा इनिशिएटर आहियूं सॼी सिंध में जेका आहे जंहिं पोइ ॿियनि यूनिवर्सिटियुनि जेका आहे असां उनखे शुरू कयो। मां कुझु ॾींहंनि खां पोइ NCA वियसि जेका आहे असां ऐं इंडस वैली स्कूल वियसि जेका आहे। NCA जो जेको वाइस चांसलर हुयो जॾहिं उनखे मां ॿुधायो त असां AI बि शुरू कई आहे ऐं असां मल्टीमीडिया गेमिंग बि शुरू कई आहे त हू हैरान रहिजी वियो। हुन चयो त मां केतिरे अरसे खां सोचां थो त असां डिजिटल मार्केटिंग जा प्रोग्राम पंहिंजे हुन में इम्बेड कयूं पर करे न सघिया आहियूं जेका आहे। मां उनखे चयो त असां 4 कोर्सिस अहिड़ा आहिनि जेके सभिनी लाइ कॉमन कया आहिनि, चाहे उहो आर्ट जो स्टूडेंट हुजे, चाहे उहो जेका आहे सा जो डिज़ाइन जो हुजे, चाहे उहो हेरिटेज जो हुजे, चाहे उहो सिविल इंजीनियरिंग आर्किटेक्चर जो हुजे। उहे 4 कोर्स आहिनि त उनखे AI पढ़णी आहे, डिजिटल मार्केटिंग पढ़णी आहे, उनखे E-कॉमर्स जेका आहे सभु पढ़णी आहे, उनखे एंटरप्रेन्योरशिप पढ़णी आहे ऐं इहो अल्हम्दुलिल्लाह असां पंहिंजे बोर्ड ऑफ स्टडीज़ मां ऐं बोर्ड ऑफ फैकल्टी मां एकेडमिक काउंसिल मां अप्रूव कराए करिकुलम असांजी वेबसाइट ते अवेलेबल आहे। जेको प्रोग्राम ॾिसंदो उन में इहे 4 कोर्स अवेलेबल आहिनि जेका आहे सा। त इहो हिकिड़ो वे आहे जंहिंसां असां आर्ट खे कनेक्ट करे सघूं था जेका नई दुनिया आहे उन सां। न त छा थींदो त असां पोइते रहिजी वेंदासीं। हीअं मेयर साहब ॻाल्हि कई त असांखे जेकॾहिं उन दुनिया सां हलणो आहे त असांखे नई टेक्नोलॉजी ॾांहुं वञिणो पवंदो, जीअं डिजिटाइज़ेशन ॾांहुं वञिणो पवंदो। आर्टिफिशियल इंटेलिजेंस खे ईअं सम्झूं जीअं हिकिड़ी तस्बीह आहे, उन में जेको धाॻो हूंदो आहे उहो कॉमन हूंदो आहे। त इहा हिकिड़ी AI हाणे हिकिड़ो जेको धाॻो आहे उहो थी वियो आहे, इहो सभिनी खे गॾु करे थो। जेके प्रोग्राम आहिनि जेके बणिया आहिनि इहे प्रोग्राम आहिनि ऐं इहो धाॻो जेको आहे इहो सभिनी खे गॾु करे थो। जेकॾहिं इहो धाॻो टोड़े छॾींदासूं त इहे बणिया जेके से अलॻि अलॻि थी वेंदा ऐं तस्बीह जो तॾहिं ई रहंदो जॾहिं इहा कंबाइन हूंदी। हाणे इन अहमियत खे मद्देनज़र रखंदे असां जेका आहे असां इहे प्रोग्राम शुरू कया आहिनि। अॼुकल्ह ॾिसो दुनिया जेका आहे जेका 21वीं सदी जी दुनिया आहे, मुमताज़ बुखारी जीअं चयो त हे ग्लोबल विलेज असां थी विया आहियूं, जहिड़ो ॻोठ थी विया आहियूं हिकिड़ो। हितां जी इंफॉर्मेशन ॿिए ताईं ईअं थी पहुचे जो देरि ई नथी थिए। त इन में आर्टिफिशियल इंटेलिजेंस वॾो रोल अदा करे थी ऐं पर्टिकुलरली आर्ट जेका आहे। शुरूआत में जेकॾहिं असां ॾिसूं त असां AI ॾांहुं वियासीं कीअं। मां कंप्यूटर वारो आहे त पहिरियां असां वटि डेटा जेका आहे उहा हुई।
माना असां जेका ॾिसूं त हिते चऊं त साईं हिते 200 माण्हू वेठा आहिनि, इहा डेटा आहे, या स्टेज ते 6-7 माण्हू वेठा आहिनि। उन सां गॾु कुझु वक़्त खां पोइ असां उन में नॉलेज एड कईसूं, जेका इंफॉर्मेशन थी वई। जेकॾहिं मां चवां त हिन स्टेज ते वेठा जेके मान वारा आहिनि उहे हिननि जा नाला आहिनि, हिन कुर्सी ते हे वेठो आहे, हिन ते हे वेठो आहे, त इहा जेका आहे सा उहा नॉलेज मां एड कई डेटा में, त इहा इंफॉर्मेशन थी वई। उन खां पोइ इंटेलिजेंस आई, जॾहिं इहा नॉलेज बि एड थी वई, इंफॉर्मेशन प्लस नॉलेज डेटा में ऐड थियो, त इहा जेका आहे सा इंटेलिजेंस अथई। हाणे इंटेलिजेंस जेका आहे इहा असांखे विज़डम न वठी वेंदी। हाणे विज़डम असांखां कुझु डिसीशन्स कराईंदी आहे। जीअं इंसान आहे न, त असां हिकिड़ी लेवल ते अची करे माहिर थी वेंदा आहियूं ऐं डिसीशन मेकर्स थी वेंदा आहियूं। थोरी ॻाल्हि असांजे साम्हूं ईंदी आहे, यकदमि सां असां डिसीशन करे वठंदा आहियूं। छो जो मुंहिंजो उहो जेको तजुर्बो आहे उन मूंखे सेखारियो आहे त हे जेका आहे हाणे हिन शइ जो पॉज़िटिव हे आहे, हिन जो नेगेटिव हे आहे। हाणे क्रिटिकली मां एनालाइज़ करे को डिसीशन वठी सघां थो। जेका आहे हाणे इहा जेका विज़डम आहे, इहा असां हिकिड़ी मशीन खे ॾिनी आहे ऐं इंसान ई ॾिनी आहे। ऐं मेयर साहब बिल्कुलु सही चयो त इंसान अशरफुल मखलूक़ात आहे, उन खां मथे का शइ कोन्हे। ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस बि उन जो ठहियल ई हिकिड़ो टूल आहे, उन जी ठहियल हिकिड़ी लैंग्वेज आहे। हाणे इहा विज़डम डिसीशन मेकिंग जी असां केॾो ॾिनी उनखे, जेका सॼी दुनिया जी डेटा जेका असां रखी उहा सॼी गॾु करे हुनखे पोयां असां हिकिड़ो मॉडल ठाहे ॾिनो त जेकॾहिं हे सिचुएशन हुजे त हे डिसीशन थींदो, जेकॾहिं हे वारी सिचुएशन ऐं हे हुजे त हे वारो डिसीशन थींदो। जीअं को डॉक्टर आहे उन वटि जॾहिं CT स्कैन ईंदी आहे त उहो असांखे ख़बर कोन पवंदी आहे त किथे जेका आहे सा को फॉल्ट आहे या किथे को क्लॉट आहे, पर डॉक्टर हीअं ॾिसी यकदमि सां चवंदो हिते हिन जे मरीज़ जे हुन में क्लॉट आहे या कोई फॉल्ट आहे। उहो छो हुन कयो? छो जो हुन जे पोयां अहिड़ा हज़ार हो MRI CT स्कैन ॾिसी चुको हुयो ऐं जंहिंजी बेसिस ते हुन इहो डिसीशन कयो ऐं यकदमि कई। अञा हुते मरीज़ जो एक्सरे उहो CT स्कैन लॻो, हुन चयो यार उहो हिन जा हिते जेका ऐसा आहे। हाणे उहो जेको डॉक्टर जी जेको डिसीशन मेकिंग आहे, उहा मशीन जेका आहे उहा डॉक्टर खां वधीक तेज़ करे थी ऐं उन खां वधीक एक्यूरेट करे थी। छो जो उन मशीन वटि डॉक्टर वटि 1000 खन हो इमेज हुया जेके ॾिठा, पर मशीन वटि अहिड़ा लखे इमेजिस बैक ते आहिनि जेके हो ॾिसी करे ऐं असांखे मशीन ॿुधाए सघे थी त प्रिसाइज़ली त हिते हे फॉल्ट आहे जेका आहे सा। जंहिंजे करे असांजी इहा जेका इंटेलिजेंस आहे, इहो जेको विज़डम वारो पार्ट हुयो डिसीशन मेकिंग जो, इहो वधी वियो ऐं इन खे हाणे असां जेका आहे हक़ीक़त सम्झी करे हर शोबे में उनखे यूज़ था कयूं। हाणे खोड़ सारियूं तव्हां गूगल करे ॾिसंदो त इमेज ठाहिण जूं ऐप अची वियूं आहिनि। जहिड़ो इमेज तव्हांखे खपे तव्हांखे उहा ऐप जेमिनाई N हिकिड़े नाले सां हिकिड़ी ऐप आहे, तव्हां उन ते वेंदो, तव्हां चयोसि मूंखे सखर जे जेका बैराज आहे उन जी तस्वीर ठाहे ॾे, जेका आहे तव्हां ठाहे ॾींदी। तव्हां चयोसि मुंहं जे दड़े में माण्हू कीअं रहंदा हुया 5000 साल अॻु में, उहो मूंखे इमेज जेका आहे सा उहे इमेजिस ठाहे ॾे, उहे ठाहे ॾींदी जेका आहे सा। छो जो हुनजे पोयां इहे ई इमेजिस आहिनि जेके असां रोज़ु फ़ोन ते मोबाइल फ़ोन जे ज़रिए फ़ोटो कढूं था, रखूं था ऐं उहे खणी करे पोइ हिकिड़ो सिनेरियो डेवलप करे ऐं ॾेई सघे थी। AI जेका आहे जंहिं बि फील्ड में, फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ो अॼु मां पढ़ियो पिए त जेको लॉ आहे, जज साहब डिसीशन कंदो आहे न, जज साहब डिसीशन बेसिस कंदो आहे केस लॉ जी बेसिस ते, आर्ग्यूमेंट्स ऐं केस लॉ जी। हाणे उहा ऐप जेका आहे लॉ में जज साहब खे ॿुधाईंदी त हे हेतिरा इन साॻे क्राइम जा डिसीशन्स थिया हुया ऐं हे हिन जो डिसीशन त हे आहे जेका आहे सा, ऐं हू उन जी बेस ते उहो डिसीशन जेका आहे सा कंदो। छो जो अहिड़ा कई
केस लाज़ हुन जे पोयां जेका आहे सा पिया आहिनि ऐं उहे उनखे हिकिड़ो जेका आहे ॿार ॿुधायो त हुनखे FOA जेका एग्रीकल्चर ऐं फूड खे ॾिसे थी UN जी ऑर्गेनाइज़ेशन उन्हनि चयो त असां जूं रिपोर्ट्स ईंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ दुनिया मां जेके 300-400 पेज जूं हूंदियूं आहिनि ऐं कोई कोन पढ़ंदो आहे असांखे एॾो टाइम न हूंदो आहे त असां इहे 400 पेज जूं रिपोर्ट्स हर जेके कंट्री मां अचनि ऐं उन ते को डिसीशन वठूं हाणे AI उन्हनि खे हर रिपोर्ट जी हिकिड़ी नंढड़ी समरी जेका आहे अधु पेज जी ठाहे ॾे ऐं उहा ठाहे ॾिए थी ऐं उहो उन जी बेसिस ते बहितर डिसीशन करे सघनि था अॼु असां एनवायरमेंट जी ॻाल्हि कयूं था असांखे एनवायरमेंट जो सोल्यूशन नथो अचे पर उहो AI असांखे ॿुधाए सघे थी त कीअं असां जेका आहे सा हिन पॉल्यूशन मां हींअर जेको फॉग आहे हिन मां निकिरूं इहा हिकिड़ी डेटा आहे जेका ॿुधाए थी त असां चऊं था शायदि असां हे जेको कुझु आहे 83% असांजी जेका फॉग जो काज़ आहे उहो गाॾियूं आहिनि जेके व्हीकल्स आहिनि जेके उहे ऐं उहो जेकॾहिं असां व्हीकल्स सां वञूं त शायदि असां साफ़ सुथरी दुनिया थी वञूं जेका आहे त खोड़ सारियूं शयूं आहिनि जेके करे सघजनि थियूं ॿियो जेको ममताज़ साहब बि चयो त असांजी यूनिवर्सिटी ऐं आर्ट काउंसिल जो पाण में उहो जीअं चोली दामन थींदो आहे न उहो साथ आहे ऐं अलहमदुल्ला पहिरें ॾींहं खां वठी साईं वारनि सां मरूम जानमन महर साहिबु हूंदो हुयो असां को हफ़्ते में रोज़ु मिलंदा हुआसीं छो जो असांजो जेको लेबॉर्ट्री आहे यूनिवर्सिटी जी उहे आर्ट काउंसिल्स आहिनि आर्ट काउंसिल असां जेको पढ़ायूं था उनजो जेको प्रैक्टिकल थींदो उहो हिते थींदो हाणे अलहमदुल्ला असां कोशिशि कयूं था त असां म्यूज़िकोलॉजी में ऐं उन सां गॾु फिल्म मेकिंग में असां नवां प्रोग्राम्स जेके शुरू कयूं था ऐं असां हिकिड़ो डिजिटल आर्ट में स्पेशलाइज़ेशन शुरू कयूं था विजुअल आर्ट सां गॾु असांजा जेके टीचर वेठा आहिनि उनखे ख़बर आहे असां हिकिड़ो नेक्स्ट इन खां डिजिटल आर्ट जी स्पेशलाइज़ेशन शुरू कयूं था छो जो इहो दुनिया जी हींअर ज़रूरत आहे त इहा जेका जेकॾहिं शयुनि खे पोइ छॾी ॾींदासूं AR VR ऐं ऑगमेंट रियलिटी खां असां जेका आहे सां डिजिटाइज़ न कंदासूं पंहिंजे शयुनि खे त इहे शयूं प्रिज़र्व थी न सघंदियूं मैडम ॿुधायो त प्रिज़र्वेशन हिकिड़ो वॾो कमु आहे असां मुंहं जे दड़े जी हिस्ट्री खे सखर जे आर्ट खे दुनिया जे इन खे डिजिटाइज़ करे ऐं ॿिए ताईं हाणे पुॼाए सघूं था नेक्स्ट जनरेशन ताईं पुॼाए सघूं था त मां तमामु घणो थोराइतो आहियां साईं वारनि जो जिन असांखे पंहिंजो कोलैबोरेटिव पार्टनर जेका असां कयो ऐं हिन यूनिवर्सिटी खे मौक़ो ॾिनो ऐं असां 3 ॾींहं साईं तव्हां सां गॾु आहियूं ऐं हमेशह असां तव्हांजा पार्टनर ऐं ॿाहिरि ॿेली आहियूं जॾहिं बि यूनिवर्सिटी तव्हांजी यूनिवर्सिटी आहे हे ऐं इनशा मां तव्हां सभिनी सखर वारनि खे सभिनी खे इहो थो चवां त इनशा अरोड़ यूनिवर्सिटी विल बी वन ऑफ द लीडिंग यूनिवर्सिटी ऑफ द वर्ल्ड इन ऑल दीज फील्ड्स इनशा कोशिशि कई आहे ऐं कोशिशि कंदा रहंदासूं पर तव्हां सभिनी दोस्तनि जो साथ हूंदो त इहो मुमकिन थींदो ऐं मूंखे वॾी उमेदु आहे तव्हां सभिनी मां त तव्हां ईंदो बि असांजी यूनिवर्सिटीज़ में उनखे ऊन बि कंदो ऐं उन जी प्रचार खे बि अॻिते जेका आहे सा वधाईंदो मां शुक्रगुज़ार आहियां तव्हां सभिनी जो दोस्तनि जो ऐं मुमताज़ बुखारी साहिब जो साईं अयाज़ गुल साहिब जो त हुननि हिते असांखे सॾायो ऐं मान ॾिनो थैंक यू वेरी मच अव्हांजी वॾी महिरबानी ऐं आख़िर में मां थोरनि जा लफ़्ज़ चवण लाइ सकर आर्ट्स काउंसिल जे सदर मोहतरम मुमताज़ बुखारी खे चवंदुसि त अव्हां सां थोरनि जा लफ़्ज़ ॻाल्हाइनि ऐं अव्हांजो थोरो मञनि हिकु भेरो ॿीहर इख़्तितामी 2 लफ़्ज़ त असांजो जेको हीउ इफ़्तिताही इजलास हो उन जी पुॼाणी कयूं पिया ऐं तव्हां सभिनी जी तमामु घणी महिरबानी इन खां पोइ असांजो म्यूज़िक जो प्रोग्राम आहे उन में सूफ़ी राग बि आहे ऐं जदीद तर्ज़ जी बि म्यूज़िक हूंदी त उन में बि असां यकीनन तव्हांजे साथ जा घुरिजा हूंदासूं मां हिकु भेरो ॿीहर स्टेज ते मौजूदु साईं अजी तहमीना साहिबा साईं ज़ाहिद खंड साहिबु बैरिस्टर अरसलान इस्लाम शेख साहिबु साईं एजाज़ शेख साहिबु ऐं धारेजे साहिब जो थोराइतो आहियां ऐं साम्हूं ख़ासि तौर ते मां तमामु घणो थोराइतो आहियां साईं अयूब शेख साहिब जो जेको कराची खां सुबुह जो 7 वॻे निकिता आहिनि ऐं असांजे हिन
इफ़्तिताही तक़रीब में आया आहिनि। सुभाणे इन जी तव्हां ज़रूरु ॻाल्हियूं बि ॿुधंदा। इन्हनि जो हिकिड़ो भरपूर सेशन आहे ऐं मुख़्तियार मलिक साहब बि खैरपुर आर्ट्स काउंसिल खां आया आहिनि, उन्हनि जो थोराइतो आहियां। मां हिकु भेरो ॿीहर पंहिंजे समूरनि उन्हनि BOG मेंबरनि ऐं सक्कर आर्ट्स काउंसिल जे हर फ़र्द जो तमामु घणो थोराइतो आहियां, जन ही असां सां हिन साथ में हिन सहकार में भरपूर किरदारु अदा कयो, बल्कि ही इवेंट उन्हनि करे ॾेखारियो। ऐं उनखां सवाइ ऐं मां भरपूर आजियां कयां थो, सक्कर आर्ट्स काउंसिल भरपूर आजियां करे थी उन्हनि रायनि मशवरनि ऐं उन भरपूर तनक़ीद जी, जेका अजाई न हूंदी, भले अजाई कयल हूंदी, असां लाइ सजाई हूंदी, छो त असां उन मां राहूं रस्ता ॻोल्हे कढंदासूं। तव्हांजा तीर तव्हांजा उहे असां लाइ गुल बणिजी वेंदा, छो त इन में तव्हांजो साथ शामिलु, हेतिरनि माण्हुनि जो साथ शामिलु आहे। ऐं मां उन्हनि जो थोराइतो आहियां जन असां सां भरपूर सहकार कयो त असां हिन बाज़ाब्ता तौर ते जेकी इफ़्तिताही तक़रीब आहे इन जे इख़्तिताम जो ऐलान कयूं था। सुभाणे खां तव्हां मुख़्तलिफ़ सेशन्स ॾिसंदा। ऐं तव्हांखे ॿुधायां त सुभाणे असां वटि सैयद हसन साहब आहिनि, जेके इंटरनेशनली रिकग्नाइज़्ड AI ऐं कंप्यूटर साइंस जा माण्हू आहिनि। सॼी दुनिया में उहे लेक्चर्स ॾियनि पिया, उहे असां वटि अची रहिया आहिनि। IBA यूनिवर्सिटी जा तमामु घणा एक्सपर्ट असां वटि अचनि पिया, जेके हिते तव्हांजे साम्हूं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। ऑडिटोरियम में अरोड़ यूनिवर्सिटी आहे, वुमेन यूनिवर्सिटी आहे, शाह लतीफ़ यूनिवर्सिटी आहे। ही इदारा असांजा आहिनि। हिननि इदारनि ते असां पंहिंजी हथ पकड़े हलंदासूं, इन्हनि खे हथ ॾेई हलंदासूं, इन्हनि जी ग़लतियुनि खे सुधारण में, इन्हनि खां सिखण लाइ, इन सां गॾिजी हलण लाइ पंहिंजो पंहिंजो किरदारु ज़रूरु अदा कंदासूं, छो त जेसिताईं इदारा न हूंदा त हिते सुधारा मुमकिन न आहिनि। ऐं हिन प्रोग्राम जो असांजो स्लोगन जेको आहे उहो ई आहे, अर्न थॉट्स लर्न थॉट्स। सो ही तव्हां हितां सिखंदव, तव्हां हिन मां हासिलु कंदव। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।